मां पक सुञाता पंहिंजा के धारनि सां गॾु धाड़े में थी वाट ॾिसां वई वांगेड़नि जे वाड़े में पुरमन केदी आहियूं न को असां कॾहिं को हथ में हथियार खयो आहे न को ॿी का शइ असांजे हथनि में कलम आहिनि वो बि असां कुर्बाया केदी ॿधा पिया आहियूं दहशतगर्द खुलिया पिया आहिनि दहशतगर्दनि खे हथी वठी करे मुल्क ते जेको क़ाबिज़ करायो थो वञे असांजी धरतीअ ते धारनि जो कब्ज़ो थो थिए असां हिन शइ जी मज़म्मत कयूं था पुरमन असांजी रैली असांजी हुन रैलीअ ते जिन बि इहो ग़लति कयो उन्हनि माण्हुनि खे सरेआम उन्हनि खे जेका आहे सज़ा ॾिनी वञे ॼाण टुटी ज़ंजीर विया गाड़ी में